नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। हिन वक़्तु ठुल मां ख़बर ॾींदा आहियूं त ठुल में शहरनि रेबर चौक ते टायर साड़े एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में शहरनि जो साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चवणु हो त मोटरसाइकिल ऐं घरनि मां चोरियूं रोज़ जो मामूल थी वियूं आहिनि। महीनू अॻु नूर हसन बुरड़ो खां कॉलेज वटां 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जे ज़ोर ते सिटी 2018 मोटरसाइकिल खसे फरार थी विया। पुलिस मोंगे ते वापसि करण जो चई रही आहे ऐं काल सिटी 2021 मॉडल फुरिजी वई ऐं जोंगल मोड़ वटां घर मां लखें रुपयनि जी चोरी थी वई। एडियूं चोरी हर रोज़ थियनि थियूं। आख़िर पुलिस छा पई करे? एहतिजाज में हिननि चयो त ए सेक्शन थाणे जो राशि SHO जा ख़ासि माण्हू छॾियल आहिनि जेके पाण चोरी कराए पाण भुंगे ते वापसि कराए थो। असां हुकूमत सिंध IG सिंध DIG लाड़काणो ऐं SSP जैकमाबाद खां राशि SHO खिलाफ़ नोटिस वठी ऐं चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराए असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।